बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुछ टाइम अॻु में मां हुयुसि 7-8 महीना कंटिन्यू हुयुसि ए सेक्शन ते। वरी कंहिं मसइले जे करे थोरो महीनो खनि साइड ते हुयासीं, मोटी आया आहियूं। असां पंहिंजी पेट्रोलिंग बि वधाई आहे, गश्त वधाया शहर में, पिकटूं वग़ैरह चेकिंग वग़ैरह वधाया। अलाह कंदो इंशाल्लाह जेको आहे क्राइम घटिजी आयो आहे, रेशो घटाईंदासीं ऐं इंशाल्लाह ख़तमु कराईंदासीं। उमेदु आहे पुलिस जी ड्यूटी वग़ैरह वधाई आहे, गश्त वधाई आहे। अलाह कंदो फ़र्क़ु अची वेंदो, चोरनि खे रियात न मिलंदी, इंशाल्लाह रिज़ल्ट मिलंदी कुझु ॾींहंनि में। हाफ फ्राई फुल फ्राई पुलिस एक्ट में आहे? उन में छा एक्ट में आहे? फुल फ्राई हाफ फ्राई का बि पुलिस कोन कंदी आहे। फुल फ्राई हाफ फ्राई जो इहो हिकिड़ो बदनाम कयो आहे पुलिस खे। पुलिस में मुक़ाबला थींदा आहिनि साम्हूं ड्यूटी जे दौरान, पेट्रोलिंग जे दौरान जेको मुक़ाबलो थींदो आहे, पोइ खणी असां चालान कंदा आहियूं, पोइ माण्हू चवंदा आहिनि फुल फ्राई हाफ फ्राई। फुल फ्राई हाफ फ्राई जो को बि अहिड़ो को कॉन्सेप्ट पुलिस में कोन्हे। बाक़ी आहे दौरान मुक़ाबलो, जेकर मुक़ाबलो थी थो वञे, पोइ हाणे ॾुहारी खे किथे बि गोली लॻी सघे थी, उनखे माण्हू लिखण वारा या शहर वारा जेको बि लफ़्ज़ ॾियनि, मुक़ाबला हूंदा आहिनि। को बि फुल फ्राई हाफ फ्राई वारो कॉन्सेप्ट कोन्हे को, न वरी उहो कंदा आहियूं। बाक़ी मुक़ाबलो थी वियो त उन में ॾुहारी खे जेको आहे रिआयत न ॾींदा आहियूं। थी वेंदो आहे मुक़ाबलो, थी वियो त थी वियो। अच्छा, उन खां अलावा अभी ज़िम्मेदार इंस्पेक्टर बि आहियो सिंध पुलिस जा, जी ऐं उन जेको आहे शेरो शाइरी बि कंदा हुआ। शेरो शाइरी शौक़ु खां शुरू कई या? शेरो शाइरी त मां 1991 खां कई आहे। ज़ाहिर आहे मिड़े किथे थोरी चोट लॻंदी आहे त इन पासे माण्हू ईंदो आहे, ऐं इन जे करे असां आयासीं। पोइ अॻिते वरी हली करे आहिस्ते आहिस्ते लिखणु शुरू कयोसीं। वरी अॼु अल्हम्दुलिल्लाह कुझु फ़नकारनि खे ॾिनी आहे शाइरी। तव्हां टिकटॉक ते या यूट्यूब चैनल मुंहिंजो ठहियलु आहे, ॿुधंदा बि हूंदो। आहिस्ते आहिस्ते लिखूं बि पिया था, चऊं बि था पिया। हे बि हिकिड़ो ज़िंदगी जो हिसो आहे, अहिड़े घुटियल माहौल में, अहिड़े नौकिरी में, इन में त इनखे बि थोरो टाइम ॾियूं था, दिलि खे ख़ुशि रखण लाइ, विंदरण लाइ। चङा माण्हू सुठा दोस्त जेके आहिनि इन शइ खे साराहनि था, ऐं शाइरी सुठी आहे जेको आहे माण्हू मनता कनि था इन खे। त हे हिकिड़ो जेको आहे ज़िंदगी जो असांजो पंहिंजो सोशल एक्टिविटी जो जेको हिसो आहे असांजो पंहिंजो। त इहो का चोट लॻी, उन खां पोइ इहो लिखणु शुरू कयोसीं, जेको आहे लिखूं था। उहो माशाल्लाह वारी शाइरी बहितर आहे, पर सिंध मथां या कॉम्पर्स शाइरी सिंध जे मथां या सिंध जे माॻनि ते कॾहिं तव्हां जेको आहे तवजा ॾिनी आहे? उन ते बि मुंहिंजी शाइरी आहे, ॻायल बि आहिनि कलाम। कुझु ॾींहंनि में यूट्यूब ते या फेस इन ते रखंदुसि। कुझु शाइरी अञा ॻाल्हाई न आहे, अञा 35 कलाम चवराया आहिनि फ़नकारनि। मां तक़रीबन 150-200 कलाम लिखियलु आहे, जंहिंमें सिंध ते बि लिखियलु आहे, उन जे सुरनि ते बि लिखियलु आहे, ऐं मारोड़नि जे हाल ते लिखियलु आहे, उन्हनि जे ज़िंदगी जे हवालनि ते, थर जे ॾुखनि ते लिखियलु आहे। घणी शाइरी लिखियलु आहे, जेका आहिस्ते आहिस्ते फ़नकारनि खे ॾींदा था वञूं, चवंदा था वञनि, इंशाल्लाह जेका उहा बि अची वेंदी मैदान ते। उन ते बि लिखियलु आहे। अमन अमान जे लाइ अवाम लाइ छा पियो आहे? अमन अमान लाइ अॻु में मां कुझु दोस्तनि खे चयो हुयो, कंहिं मौक़ुफ़ वरितो ॾिनो हो, ॿुधो हूंदो तव्हां बि, हाणे बि इहो ई आहे त असां महिनत कयूं था पिया। असां अवाम खे इहो चवंदासीं त असां सां इहो था वञनि कनि त ॾोहारनि चोरनि ते कंहिंखे बि असां पकड़ियूं था, उन्हनि ते एफ-आर कराइनि, उन्हनि ते एफ-आर कराइनि। उन्हनि खे जेसि ताईं पोइ इहे न कंदा, उन चोरनि खे केस दाख़िल न कराईंदा, चोर डिॼे कोन थो। इन लाइ त अवाम को केस दाख़िल नथो कराए उन्हनि जे मथां। अवाम खे खपे केस दाख़िल कराइनि, उन्हनि जी पोइवारी करनि, चोर लोफर डिॼे थो। ऐं अवाम खे इहो ई आहे त असां सां तवनि कनि। का अहिड़ी इंफॉर्मेशन आहे चोर लोफर जी, असांखे ज़रूरु न आहे त माण्हुनि जे मुंहं ते अची ॿुधाइनि। टेलीफोन व्हाट्सअप नंबर लॻा पिया आहिनि, उन ते असांखे ॿुधाइनि, उन ते असांखे जेको आहे इतला ॾियनि। असां कमु बहितर करे सघंदासीं, असांजी मदद थी वेंदी, असां सुठे नमूने सां कमु करे सघंदासीं। इहा ई चवंदासीं तमामु असां सां इहो ताउन करे कम अज़ कम। हाणे बि मां आयो आहियां, मूंखे हफ़्तो खनि थी वियो आहे चार्ज वरिते जेको आहे आया आहियूं। हाणे बि असांजो ॿाहिरि मुक़ाबिलो थियो हुयो, उन में 2 जवाबदार जेके ज़ख़्मी हालत में पकड़िया आहिनि जेको आहे। ऐं असांजी इहा ई कोशिशि आहे त अञा बि जेकॾहिं को जवाबदार लोफर असांजी हद में ॾोह कंदो, ईंदो, जिथे बि ईंदो, उनखे कोन बख़्शींदासीं। उन लाइ असांजो इहो ई पैगाम आहे त जेकॾहिं साम्हूं आया ॾोह कंदा, उनखे बख़्श कोन थींदो। सुठो अथव पंहिंजूं कारवायूं बंदि कयो, न कंदव त पुलिस ऐं चोर जो झेड़ो आहे पियो हलंदो, रिआयत तव्हांखे कोन मिलंदी। सुठो अथव, ॾोहनि जी दुनिया खे छॾियो, तर्क कयो, पासो कयो, न कंदव कारवायूं थींदियूं तव्हांजी।